सिंध हारी कमेटी तरफां एशिया के अज़ीम इनकलाबी रहनुमा बाबाए सिंध कामरेड हैदर जतोई जी 52 वर्षीय बाबाए सिंध ग्राउंड कलोरा कॉलोनी में सिंध हारी कमेटी के मरकजी सदर समर हैदर जतोई जी सदारत में मल्हाई वई। तकरीब के सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, सिंध हारी कमेटी के मरकजी सदर कामरेड समर हैदर जतोई, जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज, इनकलाबी अवामी जबूरी पार्टी के सदर सैयद लाल शाह, पाकिस्तान बार काउंसिल के अगूने मेंबर मामा यूसुफ लगारी, नामयारी कंपेयर नसीर मिर्जा, नेशनल पार्टी के ताज मरी, GSN महाज अब्दुल खालिक जूने जो, कौमी रागी बैदल मसरूर, अवामी वर्कर्स पार्टी के बख्शल थल्लो, वतन दोस्त जबूरी पार्टी के अर्ज रत्तड़, सिंध हारी कमेटी के कामरेड हुकुम चंद, एडवोकेट एजाज शर, कामरेड कादिर बख्श सैदरो, आलम जेब मेमन, कामरेड विलायत मीनारी, समाजी अगवान जहीर हुसैन हैदरी, कानूनदान सत्तार सरकी, खलील काजी, निहाल अब्बासी, पोरहत मजामज निसार लगारी, नामयारी कंदर अल्ताफ जती, कामरेड अब्दुल करीम शर, प्रोफेसर वजूद आज़ाद, आलम लाशारी, मीर आज़ाद टालपुर ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो। वर्सी प्रोग्राम जी कंपेयरिंग अल्ताफ जतोई कई। सिंध के दुश्मन के ॾेखारियो आङूठो ऐं सिंध के दोस्तन के वोट ते हणो या आङूठे जो ठप्पो। अॼु ये जागीरूं सरदारूं वॾे रखूं टुटी वञनि जेके जमहूरियत जो दावेदार जेका कूड़ो टेक्टर मार करे सिंधियुनि माण्हुनि खे बेवकूफ़ था बणाइनि, इहा बेवकूफ़ जी बात कयो। 1950 में वर्सी तकरीब के सिंध हारी कमेटी के मरकजी सदर कामरेड समर हैदर जतोई खिताब कंदे चयो त हिननि खां इहे जेके हक़ आहिनि, जेके चवनि था असां वटि जेको जमहूरियत के नाले में सिंध असांजी ख़रीदल सनत खेल मिलियल आहे, खाते में मिलियल आहे, उहो बेवकूफ़ आहे। इहा उन्हनि जी बेवकूफ़ी आहे। हाणे सिंध जा माण्हू इहे न आहिनि, हाणे सिंध जा माण्हू ॻाल्हाइनि पिया ऐं सिंध जा वसीला सिंध जा माण्हू बुड़ी वठनि पिया। तेरी तूं वरी हलनि पियूं, वरी उहो ई फ़लसफ़ो हले पियो, कॾहिं फ़लसफ़ा, कॾहिं तारीख़, कॾहिं जिदोजहद मरंदी न आहे। तसलसल आहे हैदर जतोई जी तव्हांजी नज़रुनि में वेठो आहे, तव्हांजी चेहरनि में, तव्हांजे चेहरनि में हैदर जतोई गूंजे पियो। छो हुनखे माण्हू बाबा सिंध जो लक़ब ॾिनो? हुन में सचाई, लीडर उहो जेको सचो हुजे, जेको बीठो हुजे। कामरेड खे चयूं असेंबली जे जॾहिं ॿाहिरां धरनो लॻो, कामरेड हाणे अंदरि तोसां ॻाल्हायो, चई न हिते ॻाल्हायो। सभु जेके मुंहिंजा हारी आहिनि, जेके बसर मानियूं खणी आया आहिनि, इन्हनि जे साम्हूं ॻाल्हायो। अंदरि छो था वठी हलो मूंखे? ऐं ही पना अथव जे पास कयो था त कयो, न त इहो धरनो जारी हूंदो ओतिरे ताईं कानो खणल जेतिरे ताईं बिल ते अमल न थिए। अमल कराई, सचाई हुजे, सच्चाई हुजे, बीहण हुजे, दुख सुख में हारनि सां बीहण हुजे, ग़रीबनि सां बीहण हुजे, मज़दूरनि सां बीहण हुजे, शागिर्दनि सां बीहण हुजे। हर शइ ते धाड़ो आहे। मुंहिंजो साथ ॾियो, तव्हांजो साथ खपे। पाण खे स्कूलनि जे लाइ वञिणो आहे, ॻोठनि जी तालीम जे लाइ, पाण खे सिहत जी सहूलियतुनि जे लाइ वञिणो आहे, पाण खे ॿारनि खे जेको ॿार बिज वधाए हिलादनि उन्हनि जे लाइ वञिणो आहे, पाण खे वॾी तेरी खणाइणी आहे। ये हारी कमेटी का हारी कमेटी जेका हारी कमेटी कम कया आहिनि उहे त वॾनि वॾनि पार्टियुनि बि कम न कया आहिनि जेतिरो हारी कमेटी कयो आहे। सिंध जा राइट्स हुजनि या हारियुनि जा मसइला हुजनि, सिंध हारी कमेटी उन में अॻु वधी रही आहे। हीअं मूंखे साथ खपे। ऐं 3-4 नाला हणंदुमि, देरि थी वई आहे, तव्हांजो इलाही टाइम अची हेॾो आहे। बाबा सिंध कामरेड हैदर जतोई, बाबा सिंध कामरेड हैदर जतोई, सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो त PP सिंध दुश्मन आहे त पोइ वोट छो? आसिफ ज़रदारी ऐं बिलावल सिंध दुश्मन आहिनि। पीपल्स पार्टी जे हैं तुंहिंजे बच्चन जे वात जो गिरह खसे, तुंहिंजे औरत खे रोड ते पिनाईंदी आहे। रोडनि ते पिनंदड़ औरत न रुगो अव्हांजी पर असांजी बि भेण आहे। वोट बाबति सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध दुश्मननि खे ॾेखारियो औंठो, सिंध दोस्तनि खे हणो औंठे जो ठप्पो। कंहिं विधी आहे? पीपल पार्टी विधी आहे।
زرداری विधी आहे, बिलावल भुट्टे विधी आहे, ही मुराद अली शाह जहिड़ियूं नाकाम ज़लील हुक्मराननि असांजे मुक़दर में इहे ज़िलतूं लिखियूं आहिनि, सभु लिखियूं आहिनि न। पोइ इहो मुक़दर तब्दील थींदो रुॻो खिलण सां, ॻाल्हियूं करण सां, या इन लाइ गैरतूं ॾेखारण सां? कीअं मुक़दर तब्दील थींदो? हा, गैरत ॾेखारबी न, वो गैरत आहे वोट जी। हा, ॿिए खे ॾेखारियो आङूठो, सिंध जे दुश्मन खे ॾेखारियो आङूठो, ऐं सिंध जे दोस्तनि जे वोट ते हणो या आङूठे जो ठपो। पोइ ॾिसो हे जेके तव्हांजे सिंध में हींअर मोतबर थियो, टाटा कयो, हेलीकॉप्टर में जहाज़नि में घुमनि पिया, 20-20, 50-50 पुलिस जूं गाॾियूं अॻियां पोयां इन्हनि जे घुमनि था। पोइ हिकिड़े दफ़ा रुॻो हिननि खां वोट खसियो, पोइ जो तव्हांखे नज़र अची वञनि त पोइ ॾिसंदासीं त जवान घणे पाणी घणे ॾींहं सौ आहे, लभंदा ई कोन। नवाब हिकिड़ो सरदार हो, पर डिंगो सरदार, जो चवंदा न जिन जे माण्हुनि जे कंध में किली हुजे, नवाब ओड़ो माण्हुनि मां शामिल हो। आख़िर में हुन पंहिंजी जान पंहिंजे वतन लाइ कुर्बान कई, आमिर सां विढ़ंदे हू अमर थी वियो। अलाह हुनजा दर्जा बुलंद करे। सॼी सिंध, सॼा मज़लूम दुनिया जा माण्हू हुनजो क़दर कनि था। मां हिकु ॾींहुं अज़हर ख़ान जतोई, अॼु हारी तहरीक जो सदर ऐं कामिर हैदराबाद जतोई जो फोटो, उनखे वठी नवाब अकबर बुकी सां मिलण वियासीं। जॾहिं मूं तारीफ़ करायो, साईं हीउ अज़हर ख़ान जतोई, हैदराबाद जतोई जो फोटो आहे, त उन चयो अच्छा अच्छा फोटो आहे। त अज़हर ख़ान हुनखे चयो, चई साईं तव्हांजो दोस्त हो हैदराबाद जतोई। चई तोबा नौज़ बिल्ला, कननि में हथ विधई। चई तोबा नौज़ बिल्ला, अब मां कामरेड हैदराबाद जतोई जो दोस्त न आहियां, हैदराबाद जतोई असांजो उस्ताद हो। जॾहिं त वर्सीअ जे मौक़े ते 14 नुक़्तनि ते क़रारदादूं सिंध हारी कमेटी जे सेक्रेटरी जनरल अहमद नवाज़ इनकलाबी पढ़ी ॿुधायूं। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा ॿुधंदा रहो इस्लामिक TV।